चोरस सोड़ हिननि जे पंजे खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा वेठल आहिनि ऐं हाणे अतारिद अची रहियो आहे। हाणे रोमानी मामला वधीक तेज़ थींदे ॾिसिजी रहिया आहिनि। इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त फ़िलहाल तव्हां रोमानी तौरु लुत्फ़ अंदोज़ थींदा, जंहिं जा नतीजा तमामु ख़राबु पेश ईंदा। एहतियात करियो। ऐं ॿियो त वालिदेन ऐं घरेलू तौरु तवजा चाहिनि था। जेके 3-4 हफ़्तनि खां अहिड़ा मामला पेश अची रहिया आहिनि ऐं हिन हफ़्ते वालिदेन खे भरपूर तवजा जी ज़रूरत आहे। हीउ हफ़्तो वालिदेन जी ख़िदमत लाइ सुठा मौक़ा फ़राहम करे रहियो आहे ऐं 22 ऑगस्ट ताईं वालिदेन जी ख़िदमत करण जा मौक़ा मिली रहिया आहिनि, जंहिं खां पोइ ॿीहर रोमानी मामलनि तरफ़ मुतवजा थी वेंदा। माली सूरत हाल में बहितरी अची रही आहे। अज़ीज़ रिश्तेदारनि सां ताल्लुकातनि में बहितर ॾिसी रहिया आहियो ऐं घरेलू ज़िंदगी ऐं दोस्तनि सां ताल्लुकातनि में